वो आज़ाद तो थियो आहे, पर हुन जे मथां हमलो थियो आहे। वो अस्पताल में आहे। परेशान थियण खां बहितर आहे त तूं हुन जे लाइ दुआ कर। मां चवां थी विसारे छॾ कॾहिं बि तुंहिंजे नवा त मां हुनजो नालो न ॿुधां। न मां, मुझे कुक में सरमत जी हिमानत मौजूद है। ओ साई ओ साई। अदी 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 छा थियो? अदी छा थियो? अदी अदी अलमास, तू मुझे करे इलाही तकलीफ़ूं ॾिठियूं। महिरबानी तुंहिंजी। मां कहिड़े लफ़्ज़नि सां तुंहिंजो थोरो अदा कयां। ख़ुदा ताला जो शुक्र कर जो पाण वक़्त ते क्लिनिक पहुची वियासीं। अगर जे वक़्त ते न पहुची सघूं हा न, तुंहिंजी त ज़िंदगी हुई ख़तरे में। पर छा? 4 महीननि खां पोइ तुंहिंजी गोद में हिकिड़ो गुल हूंदो ऐं ख़ुदा कंदो त सरमत बि जल्दी अची वेंदो। मरियम, हिन समाज जा माण्हू वॾा संग दिल आहिनि। पत्थर त हिन वक़्त ताईं मूं ते इलाही वसिया आहिनि। हीउ जबल आहे जो झुरे नथो। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।